नाज़रीन तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं त भारत में आज़ाद ٿيندڙ पाकिस्तानी महाणा वाघा बॉर्डर ज़रिए वतन वापसी पहुची विया आहिनि। सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी जो भारत में वतन वापस ईंदड़ माण्हुनि लाइ बयान जारी कयो वियो आहे। वतन वापसी ईंदड़ माण्हू असांजो फ़ख्रु आहिनि। सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी जो चवणु हो त सिंध हुकूमत माण्हुनि जी बहाली ऐं रोज़गार लाइ फौरी क़दम खणंदी। मोहम्मद अली मलकानी जो वधीक चवणु हो त मलाहनि जी गिरफ़्तारी इंसानियत सोज़ अमल आहे। ही ब्रेकिंग न्यूज़ तव्हां खे हिकु चकर ॿीहर ॿुधाईंदा हलूं त भारत में आज़ाद थींदड़ पाकिस्तानी माण्हू वाघा बॉर्डर ज़रिए वतन वापसी पहुची विया आहिनि। सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी जो भारत में वतन वापस ईंदड़ माण्हुनि लाइ बयान जारी कयो वियो आहे। मोहम्मद अली मलकानी जो चवणु हो त वतन वापस ईंदड़ माण्हू असांजो फ़ख्रु आहिनि। सिंध हुकूमत माण्हुनि जी बहाली ऐं रोज़गार लाइ फौरी क़दम खणंदी। हिन जो वधीक चवणु हो त मलाहनि जी गिरफ़्तारी इंसानियत सोज़ अमल आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।